रामपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर मरहूम उस्ताद रहमतुल्लाह वसाण साहब जी टीजे जी रस्म हाजी नवाब खान वसाण पीर गुड्डू में थी गुज़री, जंहिंमें इलाके जे मौज़ूज़ीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अवामी प्रेस क्लब कुंभ जे सदर मामिन नाज़ सोलंकी जे मरहूम जे पुट हाई कोर्ट जे वकील जनाब महबूब वसाण साहब सां कयल ॻाल्हि ॿोल पिणु कई। सोग वारे वॾे पुट हाई कोर्ट जे वकील जनाब महबूब वसाण जो चवणु हो त असांजो वालिद असांजो उस्ताद ऐं दोस्त पिणु हुयो। रहमतुल्लाह वसाण एक अज़ीम शख्सियत जो मालिक हुयो। अल्लाह पाक मरहूम जी मग़फ़िरत फरमाए ऐं जवार रहमत में जगह अता फरमाए। आमीन। नाज़रीन, असांजो प्यारो पीरी असांजो प्यारो दोस्त अॼु दुनिया में आहे, उहो तारफ़ जो मोहताज न आहे। साईं अदीब, शाइर, मुहक़िक़, कालम निगार, सुघड़, कानूनदान, हज़ारे में खूबियूं हुयूं। साईं रहमतुल्लाह वसाण साहब अॼु असांजी दुनिया में न रहियो आहे, जो हुनजो टीजो आहे। असां हुनजे वॾे फर्ज़ंद हाई कोर्ट जे वकील साईं महबूब सां वेठा आहियूं। कुझु साईं जे बारे में ॿुधायूं। साईं कुझु साईं जे बारे में ॿुधायो। साईं असांजो वाल साहब रहमतुल्लाह वसाण मुंहिंजो वाल साहब सां गॾु उस्ताद दोस्त हुयो, जेको असां खां विछड़ी ॿी न। हुन 1977 में LLB पास कई। उनजो शौक़ु हो त मां वकील थियां ऐं माण्हुनि जी ख़िदमत कयां। उन करण खां पोइ उन जेको आहे कोशिशि कई, वरी हुनखे नौकिरी मिली वई। पोइ उनजे ख्वाब लाइ उन असांखे पढ़ाइणु शुरू कयो। उनजी हिकिड़ी वॾी खूबी आहे त असांजो पीर गुड्डू नवाब वसाण जेको ॻोठु आहे, छोकिरियुनि जी तालीम पहिरियों शुरूआति उन कई। पोइ उन में ॾुखायूं सुखायूं जेके बि उनखे मोह ॾेई असां ॿारनि माना भाइरनि खे भेणनि खे इक्वल ट्रीटमेंट ॾींदो हो त बाबा सभु मुंहिंजे लाइ बराबरि हो। छोकिरे मूंसां